अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलाम अलैकुम। गड्डा आया हमारे मेज़बान इमरान सर की असी इन वक्त मौजूद आयो ठुल्ले जे दीनगढ़ जे इलाके जे जेके पस गिरदा जे तकरीबन जेके 100 खां 150 गोठ जो पानी जे हेठ है ऐं उतां जो उन माण्हुनि खे उतां कढण जे लाइ ऐं उन्हनि खे राशन तोड़े टेंट फराहम करण लाइ कोई भी हुकूमती नुमाइंदो नाहे पहुतो। अचो त वधीक हितां जे रहवासियुनि सां हाल अहवाल कयूं त उहे छा था चवनि त छा हिननि ताईं को राशन या को उनखे कढण जी कहिड़ी सहूलियत फराहम हुकूमत तरफ़ां कई वई आहे या नाहे कई। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे इलाइक़े वासियुनि सां। ना काश गड्डिया ना कुछ भी न गड्डिया पिन ते बाके टपाट कुछ भी न गड्डिया मांजो पुट जवान पुट मांजो दे बेटा मा काश भी नहीं दिया मां उठते दी जुडी भी ना बाल नहीं मले दे मा के काश भी नहीं ये तो सगड़ी इकड़ी जानी मुझे बाल ते विडन तना के वान कंट्रा न कान टपरा न कट्टा कुछ भी नहीं मैं बैठिया कुछ भी नहीं मां उठते पुट ने पाते ओदे यार देर भी आए मुझे पुत्र भी आए मुझे सब होते मुझे सब कुछ आए होते हेल्प की नहीं सकते कोई मुझे कुआ पानी जो बच्चा को सा गोली दे असा तमाम तंग थी गए असा कोई वक्त ताई कुछ भी सब किला आटा दा भी नहीं मिला किला खंड दा भी नहीं मिला न वक्त असा भूख मर गए असा के दाव 12 दिया सा बाहर तपड़ा पधरते बैठा तपड़न को भी बाहर हित लुड़ी लुड़ी वरी हाने ओरे मथे चढ़ी आसे दड़े ते हाने असा मजबूर थी ता के अपील कयो ता ता भैर दो पुट ता जी आने बाद मर्जी जो ता के थी सके अल्लाह ता के अजूरो रिंदो ता के रब गज दिंदो असा मजबूर थी असा ऐलान कयो ता आयो असा हाने असा जी दा मथे अपील करे संगे पुजाए असा के मुस्लिम घर पुजी दियो असा जा बचड़ा छा ते पोटरो ओडे है ना निकरी न सकिया ओड में प्यारे में उहे लुड़ी विया ओडे लुड़िया ना आहिनि उते वेठा आहिनि फासजी विया आहिनि उहे अलाह कदो निकिरी सघनि त निकिरनि असांजा बि बच्चा हाणे बुख ते पिया आहिनि मुड़ुसु वीचारो मुंहिंजो मज़दूर आहे हिकिड़ी जंग अथसि उहो बि पियो आहे खट ते असांखे उहो न आहे जो उन जे मथां कुझु विझे इहो मींहुं आहे लोड़ आहे ॿोॾ आहे बुख आहिनि कस आहिनि जीअं रहूं था निभाऊं था अलाह करे असांजे बच्चनि खे एतिरो पेट पूरो हुजे जेको ॾियनि अलाह आराम ॾियनि तरक़ ॾियनि असांखे ॾियनि असांखे रोज़गार बच्चनि जो बि न आहे मुंहिंजा 2 छोकिरा पोटो बि आहे पुट बि आहे विच में फासिजी वियो आहे का शइ न मुको आहे असां वटि का शइ न असांजा बचड़ा रोइनि था कूकनि था ईअं बुख ते वेठा आहिनि अब्बा असांखे आसरो बि न आहे असांखे आसरो बि न आहे अब्बा छोकिरा फाथालनि मुंहिंजो होॾे चङियल मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे हिकिड़ो पोटो त्यार कर का शइ न बचो आहे असांजो का शइ न बचो आहे ॿार मंडड़ा संडड़ा कुल्हनि ते कई गॾिया आहिनि कई रुली विया आहिनि करे का शइ न आटो लॻे थो न का शइ लहे पई थो बसि ईअं रुली विया आहियूं कयांव त टुकुर आहे कयां त आहे न ॿार बुख ते रोइनि था रड़नि था हर को कूका करे थो न को राशन कोन्हे अब्बा का शइ न आहे असुल का शइ न आहे असांखे 8 ॾींहं हिते पुगाऊं अॻे त कुंभ में हुयासीं निकिरी बि न सघूं पिया हे न्याणी आहे ग़रीबी आहे मंडड़ी संडड़ी भायनि कुल्हनि ते खणी आहे कुके पई रड़े पई मां चयुमि मां न निकिरंदुमि इन खे कढींदव त निकिरंदुमि न त मां बि बुॾी लुड़ी वेंदुमि बसि पोइ इन खे खयो अथनि कुल्हनि ते पोइ मां बि निकितमि का शइ न आहे हाणे बि ॿार इहे उघाड़ा कई कीअं इहो पिया आहिनि बसि असां छा कयूं मजबूर एसडीएम डीसी मुख्तियार कार ये चवंदा अब राशन कम सवा कीअं थींदो पेट में का शइ पवंदो त माण्हू ॿाहिरि घुमंदो बि सही निकिरंदो बि सही का शइ न पवंदो त इंसान खे उथण जहिड़ो बि न आहे हाणे हुकूमत खां छा मुतालबो आहे का शइ न आहे असां वटि को बि महिरबानी करे न असां ग़रीबनि जे मथां करे न त असांजो हाल त कोन्हे बसि असां त ईअं पधर में वेठा आहियूं मींहुं आहे कणी आहे जेको शइ आहे पधर में न पनी जो टुकड़ो आहे न को घर आहे न का शइ आहे कोई महिरबानी करनि त ठीकु आहे न करनि त पोइ बुॾी लुड़ी बुख ते बि मरी वेंदासीं ॿियो छा बचंदो कोई नहीं आया असांखे कोई भी नहीं आया न कहे दिता है असां रात भी पुछदे भी नींदा भी बच्चे भी भूखे पर माल भी भुखा पे रप्पड़ भी पुछ पन रात ईअं मींहं च बैठे जो कोई अंधा दाना न रुपया माल देंदे भी वो बाहर निकरंदा पे
छेला दिन भी बकरी मरते पन कहीं बला दे भी कुड़ी थी पानी बच्चे काम को मरते काई शाय को नहीं घर भी दम थी के नो जो कोते कोठिया बच्चे रात रड़ पड़ी पे नहीं है जल्दी बेटी कोई असा दे नहीं आया हां शाय नहीं अमी ॾिठो त ठुल्ले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि दीनगढ़ प्यारो कोतो ऐं हिन वक़्तु असीं ॻड़ी असांजे सैयद मोहल्ला में बि मौजूदु आहियूं। अमी उतां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं। हीउ पाणी मुंहिंजे कैमरा में अव्हांखे ॾेखारे त हीउ पाणी अव्हां ॾिसी सघो था जेको घरनि में काहे पियो आहे ऐं हज़ारे घर जेको आहे पाणी जी लपेट में उहे किरी धुंब थी चुका आहिनि। मुख़्तियारकार SDM टुल ऐं DC जेको बाबा सिर्फ़ु कूड़ियूं दवाऊं करे रहिया आहिनि। असां हिननि ताईं जेको राशन पहुचायो आहे टेंट पहुचाया आहिनि। अवी मुतसिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त 8-8 10-10 ॾींहं खां जेको आहे सो पेट बुखायल आहिनि। हिकु वेलो खाइनि पिया उन्हनि त हिकु वेले जेको आहे सो पंहिंजे पेट खे पथर रखी पंहिंजे मासूम ॿारनि खे खाराइनि पिया। हिननि जेको आहे पुरज़ोर मुतालबो कंदे हुकूमत सिंध ऐं वक़्तु हुकूमत खां जेको मुतालबो कयो आहे त संदन राशन तोड़े टेंट फराहम कया वञनि जीअं कुदरती जेकी बरसाति पवे पई त उन्हनि खां पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ करे सघूं। जेको राशन फराहम कयो वेंदो त उहो पंहिंजे बचनि खे जेको आहे खाराए सघनि। हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे इजाज़त। अल्लाह नेगेबान सिद सलामत साथ सलामत।